पंहिंजा रत जा जेके रिश्ता हूंदा न छो तबाह ऐं बर्बाद थींदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे जॾहिं वॾनि जे विच में नंढा दख़ल अंदाज़ ॾींदा आहिनि इन जे करे पुराणा रत जा रिश्ता बि हलिया वेंदा अॼु नंढनि खे ख़बर न आहे नंढा त पंहिंजे जज़्बात में अची घणो कुझु करे ॾींदा बाबा ॻाल्हि ॿुधो हलंदी खे हलाईंदा अचो सुहिणे नमूने सां पोइ हिन वॾनि खे त यादि कयो जेके तव्हांजा पर ॾाॾा आहिनि उहे कहिड़ा वक़्तु गुज़ारिया या तव्हांजे पंहिंजनि रिश्तनि जा कहिड़ा क़दुरु कंदा अलाह जो कसम उन्हनि जे ॾाढो मखण रखंदा मेयूं बि सोरे रखंदा त ॾोहे पाण खीरु कढ हा मखणनि वारियूं मानियूं रखंदा अलाह अलाह छा केॾी ख़िदमत कंदा पंहिंजनि जी हाणे को पंहिंजे ॾे घुमण वेंदो त मां त चवां मखणु ॿाहिरि पियो हूंदो न पाड़े वारनि जी फ्रिज में रखाईंदा त मखण त रखो 2-3 ॾींहंनि खां पोइ खणंदासीं बाबा ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो माशरे खे जेकॾहिं ठाहिणु चाहियो था त वॾनि जे विच में नंढनि जो दख़ल न आहे रिश्तनि खे बचाइणु चाहियो था जेके नाराज़ थी विया आहिनि उन्हनि खे उते छॾे ॾे पाण ई वक़्तु उन्हनि खे ठाह कराईंदो आहे जॾहिं नंढा दख़ल अंदाज़ी ॾींदा आहिनि उहो ठाह न थींदो आहे उहे नफ़रतियूं वधंदी वेंदियूं कोशिशि कयो जेकॾहिं तव्हांजे साम्हूं वारा थोरो ख़राबु आहिनि त उन्हनि खे ख़राबु ई रहणु ॾियो तव्हां उन्हनि सां ख़राबु न थियो जेकॾहिं तव्हां उन्हनि सां बराबरी में बीहंदो न त पोइ तव्हां ॿिन्हिनि जी पोइ रत जलंदी पोइ रिश्तेदारी में अची हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदो पोइ हुन धारियुनि खे बि ॿुधाइणो पवंदो त यार असांजा पंहिंजा एॾा हरामी निकिता एॾियूं चङायूं थियूं उन्हनि सां जायूं उन्हनि खे ॾिनियूं ज़मीनियूं ॾिनियूं अॼु असां सां विढ़नि था पोइ वरी हिकु धारियुनि खे तव्हांखे फशरियूं करणियूं पवंदियूं कोशिशि कंदा कयो त पंहिंजनि खे गॾु करण जी हिमत रखो जेके धार थियनि था न उन्हनि खे थियणु ॾियो पर उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हाए घटि वधि ॻाल्हाइण सां नफ़रतियूं वधंदियूं जेकॾहिं उन्हनि खे कुझु वक़्त जे लाइ गैप ॾिए न माण्हू गैप सम्झे थो न गैप हा वक़फ़ो ॾिए न त उहे इंसान कंहिं ख़ुशी गमी में ठही वेंदा आहिनि वरी साॻा खीर खंड थी वेंदा आहिनि पर जंहिंमें नंढनि जो दख़ल अंदाज़ हूंदो न त उहे कॾहिं बि न ठहंदा बाबा पंहिंजा हूंदा आहिनि पंहिंजनि खे रुॻो सम्झण जी कोशिशि कयो अल्लाह जो कसम जेकॾहिं ॾिस हिकिड़ी ॻाल्हि ऐं विच वारा त टपाली हरामी त हूंदा न तव्हांखे ईंदा ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा होॾे वेंदा ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा उन्हनि जो कमु छा आहे बोतल चांहि निकिरंदी बिस्कुट ईंदा पापा खणी ईंदा केक खणी ईंदा असांजे ॾाढो पोइ उहो ॾिसंदा न त VIP टेबल ते माल पियो आहे पोइ हज़ारे ॻाल्हियूं तव्हांखे कूड़ बि ॿुधाईंदा आहिनि धमाका बि हणी वेंदा आहिनि कोशिशि कयो रिश्ता बचायो तव्हां चवंदा पंहिंजनि खां धारिया भला हल ठीकु आहे धारिया भला पंहिंजनि खे तुंहिंजी पावर जी ख़बर आहे धारियुनि खे तुंहिंजी कहिड़ी ख़बर तुंहिंजे अंदर में ज़ंग आहे इहो ॿारो रंग आहे हा धारियुनि खे ख़बर आहे न तॾहिं धारिया भला न धारियुनि जे आॾो तूं इज़त ॾे थो उन्हनि खां इज़त वठे थो न तॾहिं धारिया भला न इहा पंहिंजनि खे इज़त ॾे जॾहिं पंहिंजनि मां इज़त न बि मिले त तूं ॾींदो अचु वक़्तु रिज़ल्ट ॾींदो आहे उहे न ॾींदा आहिनि हा जवान जी औलाद हा अॼु असांजे सिंध में हिकिड़ो उहो ॻोठु बि आहे जेको अॼु ताईं पंहिंजनि खे संभालींदो आयो आहे मां नालो नथो खणा बहरहाल अलाह कंदो उन ॻोठ ते बि तव्हां नक़ल कंदो जिन खे ख़बर हूंदी पाण ई कमेंट्स में लिखंदा त हिन फलाणे ॻोठ वारा अॼु ताईं पंहिंजे रिश्तेदारनि सां मुहबत कंदा ईंदा आहिनि अॼु ताईं पंहिंजे रिश्तेदारनि सां सपोर्ट बि कंदा ईंदा आहिनि अॼु मॉडलिंग दौर अची वियो आहे न हा मॉडलिंग दौर में इंसान बहरहाल हर कंहिंखे पंहिंजी काठी लॻल आहे मां उन्हनि खे छा ॾिसी त कोन थो सघां न पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पंहिंजा हूंदा अथव अल्लाह जो कसम पंहिंजनि जो क़दुरु कयो जेकॾहिं उहे तव्हांजा नथा कनि न क़दुरु त उन्हनि खे कुझु टाइम जे लाइ वक़फ़ो ॾियो साइड कयो घटि वधि न ॻाल्हायो धारियुनि खे न ॿुधायो पंहिंजी कमज़ोरी न उन्हनि खे न ॾियो इहा कमज़ोरी तव्हांखे दुश्मनी पैदा कराईंदी आहे हा जवान जी औलाद हा जेकॾहिं इन अल्फाज़नि में तव्हांजी दिलि ॾुखी आहे न प्रॉब्लम यौमल क़यामत या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आॾो बि तोखे इहा ॻाल्हि करे ॿुधाईंदुमि इंशा अल्लाह मूंखे यकीन आहे
हई हई ओ मुंहिंजा रब मूंखां अहिड़ा कम वठिजाए जो मां या रसूल अल्लाह सां हम कलाम फेस टू फेस मिलां। आई लव यू या रसूल अल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां साईं जन जे सब्र खे सलाम कयां, साईं जन जे बर्दाश्त खे मां सलाम कयां, साईं जन जे ॾुखनि ऐं सुभान अल्लाह रोअण खे मां सलाम पेश कयां। साईं जन हर ॻाल्हि में बर्दाश्त कंदा। है है या रसूल अल्लाह खण को जन्नत में हथड़ा इन उम्मतनि जे लाइ जेके पंहिंजनि खे सम्झनि ई कोन था। जज़ाकल्लाह खैर मां सलाम।